अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां खां मुखातिब आहियूं अशरफ अली जे ख़ूबसूरत नज़म सां गॾु। इन खां पहिरीं तव्हांजो पंहिंजो यूट्यूब चैनल SKPY सब्सक्राइब न कयो हुजे त सब्सक्राइब कजो ऐं घंटी जो बटन दबाइजो ताकि ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुचे सघे। हू यादि थी अचे छा औरत जे जिस्म जहिड़ी ॿाहिर त चांदनी आ, पर दिलि अंदरि ऊंदाही ऐं रूह में गमी आ। ऊंदाही हिकु दरिए खे को टेक ॾेई लुछे थो, कंहिं सोच जी गली में को यादि जो पुराणो रंगियल सिको मिले थो। मंदर जे गेट भरिसां बीठल उदास वण खां कोई पुछी रहियो आ, छा अजब छोकिरी हू मोरनि जे नाच लाइ तोसां पुठी भराए गच देर ताईं तना बीठी अञा बि रहे थी। छा अजब छोकिरी हू मोरनि जे नाच लाइ तोसां पुठी भराए गच देर ताईं तनहा बीठी अञा बि रहे थी। हुई शाम जे सुरनि में आकाश जी तनाही रोईंदड़ गले सां कोई कंहिंखे चई रहियो हो, ॻाल्हाई छो नथी तूं, छा शाम थी चुकी आ, सूरज जीअं तूं ऐं आऊं छा हाणे लही चुकासीं। पंहिंजो समूरो माज़ी ऐं फसल जे घड़ियुनि में हिक ॿिए जे भाकुरनि में तहलील थी वञण छा ऊंधाउ थी चुको आ। आपोए जे लमन में लहरनि ते तेज़ ॿेड़ी ऐं दूर खां निगाहूं वींदड़ जे वाइले खे घूरी ॾिसी रहियूं आहिनि। ऐं को मलाह तर ते धीमे सां ॻाए पियो थो, रूहनि जो मेल तो मां जन्मनि जो पंहिंजो नातो। ऐं को मलाह तर ते धीमे सां ॻाए पियो थो, रूहनि जो मेल तो मां जन्मनि जो पंहिंजो नातो। हिन मोड़ ते जुदाई छा अंत आ इन्ही जो, वींदड़ पसियल अखियुनि सां पुठिते मुड़ी ॾिसी थी, मैसेज जे सुफ़े ते ॼण पद दुआ लिखी थी। ॻाल्हियूं रगनि में दुखंदियूं, वण जो उदास पाछो हल्की हवा जे ईंदी छिड़की अव्हां खे चवंदो। ॻाल्हियूं रगनि में दुखंदियूं, वण जो उदास पाछो हल्की हवा जे ईंदी छिड़की अव्हां खे चवंदो, हू यादि थी अचे छा, हू यादि थी अचे छा।